असांजे ॻोठनि में स्कूल आहिनि, किथे प्राइमरी स्कूल आहे, किथे मिडिल स्कूल आहे, किथे वरी हाई स्कूल बि आहिनि। उते हिकिड़ो कोर्स पढ़ायो थो वञे दीनियात जो ॿारनि खे, ऐं ठाहिण वारो को सेडल आहे। छा लिखियल आहे? नबी करीम खे 40 सालनि खां पोइ नबूवत मिली। स्कूलनि में आहे। मां उस्तादनि खे थो चवां, उस्तादो तव्हां इहा दीनियात पढ़ायो, पर इहो अखर जो बाबा लिखण वारे ग़लति लिखियो आहे। छो त इहो अलाह जो क़ुरान त कोन्हे न, इहो कंहिं लिखियो हूंदो मुल्ला मौलवी। नबूवत कॾहिं मिली? अॼु मां तोखे ॿुधायां, बच्चनि खे उहो पढ़ाइजां। साबी पे चो मता वजबत लकलबूह, ओ मुंहिंजा सोना नबी तव्हां खे नबूवत कॾहिं खां मिली आहे? पाण फरमायो था कुल तो नबीयन व अबी आदम लमुल जदल बैनल माए वतीन। आदम अलैहिस्सलाम अञा पानी ऐं मिट्टी में पियो हो, मलाइकन आदम जे जिस्म वारी मिट्टी पे अञा ॿेही, अञा गारे गप में आदम हुयो त मां मोहम्मद उन खां बि अॻे नबी हुयुसि। चओ त नबी करीम सॼे जहान खां नबी अव्वल आहे। सबक पचायो पचायो सभिनी खां। ए नौजवान तबको याद करे, नंढड़ा याद कर, तव्हां सां त पोढ़ा थी वियासीं। ही सुभाणे तव्हांजा ॻोठ संभालींदा। चओ त नबी करीम अलैहिस्सलाम आदम खां बि अॻु में नबी आहे। कंहिंखां अॻे? आदम पोइ आयो आहे, मुस्तफ़ा अॻे नबी आहे। हाणे ईअं चइबो त नबी करीम खे आदम खां बि अॻे नबूवत हुई, पर ऐलान नबी करीम 40 सालनि खां पोइ कयो। छा चओ? ऐलान ॾाढे चओ, ऐलान 40 सालनि खां पोइ थियो, लेकिन नबूवत मुस्तफ़ा खे सॼे जहान खां आदम खां बि अव्वल मिली हुई। इहो अक़ीदो ई ग़लति आहे त नबी करीम खे 40 सालनि खां पोइ नबूवत मिली। ईअं न चइबो 40 साल खां पोइ नबूवत मिली, ईअं न चइजो। जो तो 40 साल खां पोइ ऐलान साईं कयो, लेकिन आदम खां बि नबी अॻु में हुयो। तो आदम खां भी आही अवल, रब तोखे कयो ख़तमुर रसूल, पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल सारे आलम में। इंसानो नबी तुझ शान मथा, ओ कुर्बान नबी होरा बार बचा, जिद जान नबी तुझ शान मथा। महबूब खुदा जो आही अजबा, तो सा खास खुदा जो आहे कुर्ब। लौला कलमा सूहे तो के लकब, तुझे लाए जुड़ा बई जहान नबी तुझ शान मथा। तंहिंजे करे पंहिंजो अक़ीदो आहे, अहले सुन्नत जो अक़ीदो आहे। क़ुरान थो ॿुधाए, हदीस थी ॿुधाए, दीन थो ॿुधाए, इस्लाम थो ॿुधाए त मुंहिंजो मोहम्मद करीम सभिनी खां अव्वल। चओ सभिनी खां। मता को सेडल हुजे, हिते इंशाअल्लाह सेडल कोन ईंदो।
पर कॾहिं कॾहिं लिकी छपी ईंदा किथे कुंड में वेहंदा छा था चवनि तंहिंजे करे हीअ मां ॻाल्हि उन्ही लाइ थो कयां सेडल हूंदो कोन पर जे हुजे त ॿुधे चइबा मुफ्ती साहब त शेर पढ़िया मौलूद पढ़िया त अव्वल नबी आदम खां अव्वल कुरान त कोन पढ़ी अचो त कुरान ॿुधायो अल्लाह ताला फरमाए तो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका व बिही उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। अल्लाह ताला फरमाए तो मुझा सोना नबी तवा चई बुधायो इन सलाती मुझी नमाज व नुसुकी मुझी कुर्बानी व महयाय मुझी जिंदगी व ममाती आई मुझी वफात लिल्लाहि रब्बिल आलमीन सब कुछ अल्लाह जे लाया नमाज भी अल्लाह दे लाए कुर्बानी भी अल्लाह दे लाए मुझे दीन ईमान सब अल्लाह दे लाए हयाती भी अल्लाह दे लाए तो वफात भी अल्लाह दे लाए बबिज़ालिका उमिरतु मुखे अल्लाह पाक इन्ही शय जो हुक्म कयो व अना अव्वलुल मुस्लिमीन मां मोहम्मद सारी खुदाई का सारी कायनात का अव्वल अव्वल अल्लाह के मञण वारो आहियां अना अव्वलुल मुस्लिमीन कुरान शरीफ जी आयत लिखी पई फकीर जे खुई जे जामे मस्जिद मां वञी कुरान खणी आ मां तोखे आयत खोले ॾेखारियां अल्लाह ताला फरमाए तो तू चई छॾ जहान खे त सब खां अव्वल अल्लाह के मां मञो जिब्रील खां अव्वल मीकाईल खां अव्वल इसराफील खां अव्वल इज़राईल खां अव्वल जन्नत खां अव्वल दोज़ख खां अव्वल अर्श कुर्सी खां अव्वल आदम खां अव्वल हवा खां अव्वल सवा लख नबियन खां अव्वल सारी कायनात पोठैया अव्वल अव्वल अल्लाह के मञण वारो मां मुहम्मद आहियां अना अव्वलुल मुस्लिमीन मुझा महबूब अमा माण्हुनि खे चई ॿुधायो त पहिरो पहिरो अल्लाह खे मञण वारो मां आहियां अल्लाह जे बाद हाणे अव्वल तॾहिं हूंदो जॾहिं सभिनी खां अॻ में हुजे न सही अचे पिछाड़ी अव्वल कीअं थियो तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ में लिखियो पियो आहे त नबी करीम सभिनी खां अव्वल ख़ुदा खे मञण वारो आहे पोइ जेको सभिनी खां अव्वल मञण वारो आहे त पोइ बैत में हुजे कुरान में जॾहिं आहे पोइ शेर में हुजे छा में भी हुजे पर ॻाल्हि उहा कुरान वारी आहे छो त अल्लाह जो कुरान अरबी में आहे असां वरी तव्हांखे पंहिंजे सवली सिंधी में था सम्झायूं पिया